अल्लाह अकबर सारा कया मिठे मोहम्मद मुस्तफा जी जो को छोड़ निचा छपर सुभान अल्लाह सारा कया चैन यार निजी जके हजूर में हाजिर सुभान अल्लाह सारा कया पंडितन पाक निजी जके हा मतलयो जल सारा कया बारहनी मामन जी जके दीन सदा दिल बल्ला ओ हीरा दीन इस्लाम जा कारू बाड़ कर ओ हिकड़ी रिवायत कया सब दो कनन साण खबर सुभान अल्लाह अता न्याणी ही यहूदिया के ना त भरी नी गल्ला जिके मर्द कोड़ जो बियत गर्दन नी गल्ला जूं हस जान में कीड़ा किन कह जल्ला यहूदिया जे साल ते मुट्ठी मचायो मकर त कढी छॾ न्याणी के मुझे घर को बाहर तॾहिं यहूदी पंहिंजे धीअ खे भरे विधो भाकुर कढी छॾाई चार को फिटी करायो बाग जे अंदर मानी खणी दोस्त वक्त ते सवेरो साजुर अदा काफर के पंहिंजे कम में थियो थोरो वक्त गुज़र अठे पर आयो मानी खणी बाग जे अंदर जो ॾिठाई जो बनवारी घुमंदे बाग अंदर सुभान अल्लाह बाग खां वधीक बिजली बरे हुती कामिण वधीक सुभान अल्लाह सॾ करे तूं पुछई त माई तो के तांदो कहिड़े मुल हित का मुंहिंजी अंधड़ी मंडली ॾिठई दीन माणी न धर ये तो उसका परिवार जल्दी मुखे जवाब दे तू आही ना दर तॾहिं वेझो ते वाज़ के चई बाबा बि तूं ख़बर चई बाबा मां न्याणी तुंहिंजी आ तूं वाज़ वेसा कर बाबा पयस पट ते मुखे लगी वञे पर हिकु त मुंझ मारियो मर्द जी ॿिया पखी जी त जानवर पड़वाल बुधो में पखिन जे मिठे आवाज असल को त सुमण साण सुख पिटो लगी लूलू मजलहर बाबा अथरंदी वञी किरसन वण जे टों पुटिय बल पीरो पुड़ो गिरो रत जो मोते चिटी छम नज़र पो ॾिठम पखिन जा त ॻाढ़ा आहिनि पर बाबा ॿियो फुड़ो किरियो मुंहिंजी जान ते ॿियो दफ़ो बि हल जो बन गिरो अथई मुंहिंजे जान में मूंसां कर्म कयो अथई कादिर तॾहिं काफ़र काहियो हुन मन ॾे विकूं खणी वेतर बाबा पैसन में पुछई त केरु आहियो काॾे वञो जायो जादूगर अरे जायो पोछ पखिन के में नथा ॻाल्हायो हींअर अरे मुहाबे हुसैन जे तव्हां बोलियो कबूतर सुभान अल्लाह वाह सही तॾहिं चोरे चुंब पंहिंजी खे खोले ॿुधायूं तूं ख़बर मथां गौर सुभान अल्लाह अदा सां पखिन जो नकी मड़ नकी मुकाम नकी असांजो घर सुभान अल्लाह असां राति जो रहंदा आहियूं वणनि ते ॾींहं जो कंदा आहियूं पेट गुज़र काल वेठा हदी के वण ते हेठां बाक़ी हुया सिज जा पोयां बपर असां पखी पिखड़ पाण में लाई वेठा हदी चुणपुण जी चुंगर अलस्ती आवाज ॿुधोसीं सफ़ा चिटो ज़ाहिर अरे है पुॼे पखीअ वांदे हाल खे जो वेठा आहियो छांव जे अंदर अॼु महबूब मुंहिंजो सिमरन शहीद कयो अलीअ जे औलाद सां कुफिल कया अथई कहर वो त पकी टुकड़सी पाण में वेड़े वॾो कयोसीं बलल उॾाणा छासी तरफ़ करबला जे वेड़े वॾो करे वलल शहीद ठोसी मां मुसेन पियो पुट बदल अरे रिहू करे किरी पिया थो ने पट ते रब रोसेन जी रत में असांजा पुसिया अथई पर सुभान अल्लाह शहज़ादो शहीद ठोसी अली अकबर सुभान अल्लाह कुठल ठोसी करबला में अली सोच गल बाहू कटी ॾिसूं जी हज़रत अब्बास जूं जेको आशिक़ मञियो बीठो मुर्र नेज़े ते असवार ठोसी इमाम हुसैन जो सिर सेज खाली ॾिसी इमाम कासम घोट जी धी वञी निमाणी वर
घोड़ो इमाम हुसैन जो सटे बिठो सिर ज़ैन लाब्दीन खे ज़ंजीर हथे पेरे वड़ियूं बिठाई चौधारी कुफिन जा वलर इहो कज़ो ॾिसी करबला जो असांजो जलियो थई जिगर हाणे पढ़ंदा था चऊं मनशा मीर हुसैन जा डोरींदा था चऊं लूगर पढ़ा घुमाईंदा था चऊं मुल्क में जायूं सज छॾे वेई साबिर अदा तुंहिंजी न्याणीअ खे रत लॻल अथई राबर हुसैन जोड़े हाणे खे कान दे ॾींदे जर तॾहिं काफ़रा दुआ बकिर में मथे कई हुई नज़र ॿई हथनी बूथ ते चुगारुनि में चुगल किरियो वञी पट ते पियो पट बदल उथी आयो ते पढ़ा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल अल्लाह रहा कई वञी पर वञी पो पेश पैगंबर जे वठुरा रसूल जी तोखे कान चवंदी ख़बर सिक्का तम सरदार जी बियो लूलू मजलहर ऐं बदार गुनाहगार या दानावा जे दल रात्या ॾियां तात तुंहिंजी पिरी कया पचर आया ज़ाकिर हुसैन जो खोले ॿुधाई मां ख़बर अब्दुरहीम खे हुब हुसैन जे ते हामी थींदो हैदर अदा भी बोली न करूं ओ पढ़ मनशा मीर हुसैन जाई हा भला मुदा मिठल मार ओ पढ़ मनशा मीर हुसैन जा तू भी बोली न कर